अस्सलाम वालेकुम। आहियां तव्हांजो पंहिंजो नमान कीरियो। उमेद कयां थो तव्हां ॿाहिरि सभु ठीक ठाक हूंदा। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल सिंधी हिट। अॼोके वीडियो में तव्हांखे ॾेखारण आया आहियूं ड्रामा सीरियल तकरार जी शूटिंग हली रही आहे। उन जे बाद तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं हिकु तमामु बहितरीनु ड्रामो तकरार जी शूटिंग हली रही आहे दादू शहर में, जंहिंमें तमामु वॾा अदाकारा इन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। तमामु सीनियर अदाकार। ड्रामो बहितरीनु ड्रामो हिकु शूटिंग थी रहियो जंहिंजो डायरेक्टर आहे नूर ज़हूर, जंहिंमें ड्रामा सीरियल जो रेस मिठल ख़ान कमु करे रहियो आहे। पत दुनिया जो डायरेक्टर बहितरीनु अदाकार खेरल कमु करे रहियो आहे। तमामु घणा हिन में कमु करे रहिया आहिनि बहितरीनु अदाकार। जे त असांजो हीउ वीडियो तव्हांखे वणे त लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असांजे घंटी बटन ते क्लिक करो। महिरबानी करे असां शुक्रिया।